सारे जो सपोर्ट प्राइस कॾहिं बि अनाउंस न थींदी आहे या एक्सपोर्ट थींदियूं आहिनि सारियूं एक्सपोर्ट कंदा आहिनि सेठ असां ॾींदा आहियूं सेठनि खे उहो रेट हलाईंदा आहिनि वो चवंदा आहिनि चांवरनि जो रेट सस्तो आहे तंहिंजे करे साड़ीअ जो रेट बि सस्तो हुजणु खपे इहा हितां जी लोकल ॻाल्हि आहे सरकार कॾहिं बि राइस जो सपोर्ट प्राइस न रखी आहे त साईं घटि में घटि हिन रक़म ते राइस ख़रीद करनि अहिड़ी त थींदी न आहे कणिक जी ॿाहिरां आबादगारनि खे ॾुखियाई थी उन्हनि खे तकलीफ़ थी 4000 जेको अनाउंस कयो पाकिस्तान जी हुकूमत पर पाकिस्तान जी हुकूमत जे अनाउंस करण जो पंहिंजे जाइ ते एतिरो फ़ाइदो त हुयो हारी खे आबादगार पर वरी असीं पहुतासीं IMF वटि IMF चयो त साईं इनखे ओपन मार्केट ते छॾे ॾियो सरकार ख़रीद न करे छाकाणि जो ख़रीद करण ते हिकु त सरकार खे कर्ज़ करणो पवंदो आहे स्टेट बैंक मां अरबा रुपए जो ऐं उन खां पोइ वरी सरकार खे घटि वधि ॻाल्हायो बि वेंदो आहे ओपन छॾे ॾिनो मार्केट में जेको मार्केट में बीहे मां IMF जी कंडीशन हुजे त पोइ इहो असांखे मजबूरन करणो पवंदो आहे असांखे पाण ॾुख आहे त 4000 जी रक़म ते असांजे हारीअ खे मिलिया आबाद थिया मिलिया 2500 बि न 2500 खां बि घटि वेई ॻाल्हि इहो आहे सही ॾुख ऐं पाकिस्तान बि मजबूर आहे न त तव्हां ई चवंदो साईं पाकिस्तान डिफॉल्ट करे वियो ॾेवारो थी वियो इहो तव्हां असां चवंदा हुआसीं ॾेवारे थियण खां बचाइण जे लाइ IMF खे वञिणो पियो